सिंध में सख्त सीअ जी लहर बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ शहर अॼु बि शदीद कोहीड़े जे वर चढ़ियल रहिया। गाॾियुनि जे ड्राइवरनि खे शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कंबर शिदातकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। कोहीड़े सबबि हद निगाह इंतहाई घटिजी वई। गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान सीअ ऐं कोहीड़े में इज़ाफ़े सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। कोहीड़े सबबि वगण टू कराची इंडस हाईवे ऐं मोटरवे M8 समेत ॿियनि शाहराहुनि ते ट्रैफ़िक मुतासिर थियण लॻी आहे। इंडस हाईवे ते गुज़रंदड़ गाॾियुनि खे मोटरवे पुलिस तरफ़ां फॉग लाइट्स ऐं हारून इस्तेमालु करण जी हिदायत कई आहे। जॾहिं त कोहीड़े सबबि कंबर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस पिणु गाइब थी वियो। होॾां पनो आकिल में मुसलसल 3 ॾींहनि खां जारी कोहीड़े जो राॼ क़ाइमु आहे। दादलो, सांगी, सुल्तानपुर ऐं महेसरो समेत केतिराई इलाइक़ा कोहीड़े जी लपेट में आहिनि। सखर मुल्तान M5 मोटरवे कोहीड़े सबबि बंदि पियल आहे। कोहीड़े सबबि घरेलू गैस ऐं बिजली मुअत्तल थी वई आहे, जंहिं सबबि शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ दाऊदजानपुर ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में कोहीड़े ऐं थधि में वाधि सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया। कोहीड़े सबबि ट्रैफ़िक शदीद मुतासिर थी रही आहे।